पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा। जी हाँ दोस्तों, हाणे जेको आहे बलाज खान जा आख़िरी ॾींहं आहिनि। बलाज खान पंहिंजा दुश्मन जेका पालिया हुया हाणे उहे इन ते हैवी थियण वारा आहिनि ऐं बलाज खान जो ढींगो ढेरी करण वारा आहिनि। बलाज खान ॿियनि खे कीड़ो मकोड़ो मज़लूम सम्झंदो हुयो, जंहिंखे चवंदो हीअ त कंहिं कम जा न आहिनि। हाणे उहे ई इन जे कंध में पवंदा ऐं उहे ई हिन खे लिटाईंदा। उहे ई पापनगर जो नालो ई पापनगर आहे, माना हिन जी जेका नगरी आहे उन खे बर्बाद तबाह करण वारा आहिनि। इहे अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। तव्हांखे घणो कुझु अचण वारे एपिसोडनि में ॾिसण वटां मिलंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां दोस्तों, रियासत ड्रामे जी बि हाणे तमामु जल्द एंट्री थियण वारी आहे। ऐं जीअं पापनगर ख़तमु थींदो ऐं रियासत ड्रामो बि हली वेंदो, थी सघे थो उन खां पहिरियों ई रियासत ड्रामे खे हलायो वञे। छो त हाणे ॿिए स्पेल जी बि शूटिंग शुरू थी वई आहे। पहिरियों स्पेल फाइनल पियो आहे, रियासत जो एडिट बि थी चुको आहे, उनजा टीज़र वग़ैरह बि काफ़ी अची चुका आहिनि। अॼु वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।